सिकंदर बादशाह वटि हिकिड़ो ॿियो सिपाही हूंदो जेको डिॼणो हूंदो ऐं उनजो नालो बि सिकंदर हुयो। उन नाले जे करे सिकंदर हुनखे पंहिंजी कैबिनेट में शामिलु कयो ऐं हर सलाह मशवरे में हुन सां गॾु हूंदो। त हिकिड़े ॾींहुं सिकंदर हुनखे चयो त सिकंदर कॾहिं बि डिॼणो नथो थी सघे, छो जो हू डिॼणो हुयो। या त पंहिंजो नालो मटाए या दिलेर थी वञे। ईअं तव्हां पंहिंजो नालो जेको बि तव्हांजो नालो आहे उन जी जेका बि वस पए, उन जी जेका बि डेफिनेशन आहे, जेकॾहिं उन ते ई तव्हां पूरा ईंदव, उन खे ई तव्हां सम्झंदव, त बि तव्हां बहितरीनु इंसानु थी सघो था या तव्हां में हिकिड़ी सुठी ख़ूबी अची सघे थी। इंसानु ख़ूबियुनि जो ऐं ख़ामियुनि जो हिकिड़ो मेलाप आहे। उनजो समूरो जेको आहे हिसो, कंहिं महिल माण्हू में ख़ूबी हूंदी आहे, कंहिं महिल ख़ामी हूंदी आहे। जॾहिं बि माण्हू रिश्तनि नातनि सां निभाईंदो आहे त सिर्फ़ु ख़ूबियुनि खे ॾिसणु इहो ग़लति आहे, या सिर्फ़ु ख़ामियुनि खे ॾिसणु इहो बि ग़लति आहे। कुझु ख़ामियूं बि हूंदियूं आहिनि माण्हू में, कुझु ख़ूबियूं बि हूंदियूं आहिनि। असांखे कोशिशि करे जेके ख़ूबियूं आहिनि उन्हनि खे उजागर करणु घुरिजे ऐं ख़ामियुनि खे ख़तमु करणु घुरिजे, त जीअं तव्हां असां ज़िंदगी बहितरीनु गुज़ारे सघूं। छो जो ज़िंदगी गुज़ारण लाइ लाज़मी तौर ते असांखे हिकिड़ो वॾो ख़्वाबु ॾिसणो पवंदो आहे। तव्हां छा बि कयो, कुझु सालनि खां पोइ हर फैमिलीअ में हिकिड़ो अहिड़ो माण्हू ज़रूरु निकिरंदो आहे जेको पंहिंजी सॼी फैमिलीअ खे सहारो ॾींदो आहे ऐं उनखे अॻिते आणींदो आहे, ऐं पोइ ॿी सॼी फैमिली हुन सां गॾु तरक़ी करणु लॻंदी आहे या उहा अॻिते उभरणु शुरू थींदी आहे। इहो हिकिड़ो नेचुरली फेनोमेना आहे जंहिं बुनियाद ते इहो चरखो फिरंदो आहे पियो। हर 20 सालनि 25 सालनि में जेका शइ असां वटि न आहे उहा असां वटि अची वेंदी आहे, जेका असां वटि न हूंदी आहे उहा त ईंदी आहे, पर जिन वटि वरी न हूंदी आहे उन्हनि वटि बि उहा शइ पाण ई ॼाणे अची वेंदी आहे। इहो हिकिड़ो दुनिया जो दस्तूर आहे। तव्हां छा बि कयो, इहे शयूं ईअं ई हलंदियूं पियूं, ईअं ई फिरंदियूं पियूं, पर ज़िंदगीअ में पंहिंजो मुआज़नो ज़रूरु कंदा कयो त अॼु खां 10 साल अॻु में तव्हां किथे हुयो ऐं अॼु किथे आहियो। अॼु खां 10 साल अॻु में जेकॾहिं तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं न पियूं थियनि, अॼु पूरियूं थियूं थियनि पियूं, त तव्हां ज़िंदगी बहितरीनु गुज़ारे रहिया आहियो। अॼु खां 10 साल अॻु में तव्हांखे गाॾी न हुई ऐं हाणे उहे समूरी शयूं तव्हां वटि आहिनि, त तव्हांजी ज़िंदगी बहितरीनु गुज़रे थी पई या तव्हां बहितरीअ तरफ़ वधी रहिया आहियो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।